मुल्क में आम चूंडूं ईंदड़ साल 28 जनवरी ते थियण जो इम्कान ज़ाहिर। हुकूमती ज़रियनि मूजिब इलेक्शन कमीशन सुप्रीम कोर्ट खे 2 ॾींहनि अंदरि लिखत में आगाह कंदी। इलेक्शन कमीशन चूंडूं कराइण जूं तयारियूं शुरू करे छॾियूं। 2 ॾींहं अॻु सदर आरिफ अलवी इंटरव्यू दौरान ख़दशो ज़ाहिर कयो हो त जनवरी 2024 में चूंडूं थींदे नज़र न अची रहियूं आहिनि। इलेक्शन कमीशन वज़ाहती बयान जारी कंदे चयो हो त तकबंदियुनि जो अमल मुकमल थींदे ई चूंडुनि जी तारीख़ जो ऐलान कयो वेंदो। सुप्रीम जुडिशियल काउंसिल आमदनीअ खां वधीक असासा ठाहिण वारे रेफरेंस ते सुप्रीम कोर्ट जे जज जस्टिस मज़ाहिर नक़वीअ खे शोकास नोटिस जारी करे छॾियो। नेब जे अॻूणे चेयरमैन जस्टिस रिटायर्ड जावेद इक़बाल ख़िलाफ़ रेफरेंस रद्द। चीफ जस्टिस जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जी सदारत हेठि सुप्रीम जुडिशियल काउंसिल जो इजलास। आमदनीअ खां वधीक असासा ठाहिण बाबति पाकिस्तान बार पारां दाख़िल कयल रेफरेंस ते जस्टिस मज़ाहिर नक़वीअ खे शोकास नोटिस जारी कयो वियो। सुप्रीम जुडिशियल काउंसिल नेब जे अॻूणे चेयरमैन जस्टिस रिटायर्ड जावेद इक़बाल ख़िलाफ़ दाख़िल रेफरेंस रद्द कंदे चयो आहे त नेब चेयरमैन ख़िलाफ़ शिकायत लाइ ही लाॻापियल फॉर्म न आहे, तंहिं करे रेफरेंस ॿुधी नथो सघिजे। पीटीआई चेयरमैन वज़ीर आज़म जी हैसियत में साइफ़र वसूल कयो ऐं गुम करे छॾियो। इस्लामाबाद हाई कोर्ट साइफ़र केस में पीटीआई चेयरमैन जी ज़मानत रद्द करण वारो फ़ैसिलो लिखत में जारी करे छॾियो। अदालत साइफ़र केस ख़ारिज करण वारे पीटीआई चेयरमैन जी दरख़्वास्त बि रद्द कई। अदालत फ़ैसिले में चयो आहे त बादियुल नज़र में केस में ऑफिशियल सेक्रेट एक्ट जो सेक्शन 5 लागू थिए थो। अदालत 23 अक्टूबर ते आयल अदालती फ़ैसिले में मदाख़लत नथी करे सघे। वफ़ाक़ी हुकूमत फैज़ाबाद धरणे जी ज़िम्मेवारनि जी तइन लाइ फैक्ट फाइंडिंग कमेटी जोड़े छॾी। कमेटीअ में घरू दिफ़ा वारी वज़ारत, पुलिस ऐं गुजनि इदारनि जा अमलदार बि शामिल। अटॉर्नी जनरल फ़ैसिले ते अमलदार आमद बाबति रिपोर्ट सुप्रीम कोर्ट में जमा कराए छॾी। फैज़ाबाद केस बाबति सुप्रीम कोर्ट 2 नवंबर ते ॿुधणी कंदी। वालरल कश्मीर ते भारती कब्ज़े खे 76 साल मुकमल। आलमी बिरादरी वालरल कश्मीर बाबति गॾियल क़ौमनि पारां मंज़ूर कयल ठाराउनि ते अमल कराइण में नाकाम। भारतीय फ़ौज वालरल कश्मीर ते कब्ज़ो बरक़रार रखण लाइ हज़ारे कश्मीरियुनि खे शहीद करे चुकी। केतिराई ज़ख़्मी। कश्मीरियुनि जी भारत ख़िलाफ़ लाज़वाल जदोजहद बि जारी। कश्मीरी अवाम भारत जा सालनि खां ज़ुल्म बर्दाश्त करे रहियो आहे। आलमी बिरादरी कश्मीरियुनि ते भारतीय ज़ुल्म बंदि कराइण लाइ किरदार अदा करे। सदर आरिफ अलवीअ जो बयान। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त भारत कश्मीर ते कब्ज़ो बरक़रार रखण लाइ हज़ारे कश्मीरियुनि खे शहीद कयो आहे। वालरल कश्मीर वारो मसइलो खिते जे अमुन ऐं इस्तेहकाम जो मसइलो आहे। भारत खां कश्मीर जी आज़ादी शहीद भुट्टो जो मक़सद हो। आसिफ ज़रदारी चयो आहे त भारत खां आज़ादी कश्मीरी अवाम जो बुनियादी हक़ आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में कश्मीरियुनि सां ॿधीअ जे इज़हार लाइ रैलियूं। कराचीअ में निगरान घरू वज़ीर हारिस नवाज़ जी अॻवानीअ में मज़ार क़ाइद ताईं रैली कढी वई। हैदराबाद, सखर, लाड़कानो, नौशरो फिरोज, पनो आकिल, बदीन, कोटड़ी, खैरपुर, घोटकी, घारो ऐं ॿियनि शहरनि में बि रैलियूं कढियूं वयूं। कश्मीरियुनि ते थींदड़ ज़ुल्म खे बंदि कराइण जो मुतालबो। निगरान हुकूमत पारां सिविलियन जा केस फ़ौजी अदालतुनि में न हलाइण बाबति आयल फ़ैसिले ख़िलाफ़ अपील दाख़िल करण जो फ़ैसिलो। निगरान वज़ीर आज़म अनवर उल हक काकड़ चयो आहे त सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले खे चैलेंज कंदासीं। कानून में तब्दीली करण पार्लियामेंट जो हक़ आहे। आलमी बिरादरी इसराइल खे लगाम न ॾिनो। मज़लूम फ़लस्तीनियुनि ते इसराइली फ़ौज जी वहशियानी बमबारी जारी। इसराइली हमलनि में शहीद फ़लस्तीनियुनि जो अंग 7000 खां वधी वियो। शहीदनि में 3000 ॿार ऐं 1700 खां वधीक औरतूं बि शामिल। आलमी बिरादरी मज़लूम फ़लस्तीनियुनि जी शहादत ते ख़ामोश तमाशाई बणियल।
JUI जो सिंध अमन मार्च पंहिंजी मंज़िल तरफ़ रवां दवां काफ़िले जो दौड़ पहुचण ते शानदार आजियां। मौलाना राशिद महमूद सुमरो चयो आहे त सिंध बदअमनी जे वर चढ़ी वई आहे। असां अमन जो पैगाम खणी निकिता आहियूं। सिंध खे वॾेर के निज़ाम खां छुटकारो ॾिराईंदासीं। सिंध खे लुटींदड़नि जो एहतिसाब ज़रूरी आहे। हैदराबाद पुलिस जे मुबैना मुक़ाबले में आइस डीलर सिजात सवाती मारिजी वियो। टंडो यूसुफ थाणे जे हद में पुलिस आइस डीलर ख़िलाफ़ कार्रवाई लाइ पहुती त फायरिंग कई वई। पुलिस मूजिबि जवाबी फायरिंग में सिजात सवाती मारिजी वियो। सिजात सवाती आइस जो वॾो डीलर हो। जवाबदार केतिरनि ई केसनि में बि घुर्बल हो। गैर कानूनी तौर तरसियल अफ़गाननि ऐं ॿियनि परॾेहिनि खे वापसि वञण लाइ ॾिनल अल्टीमेटम में बाक़ी सिर्फ़ 4 ॾींहं रहिजी विया। सिंध पुलिस अफ़गाननि समेत ॿियनि गैर मुल्कियुनि जी नेकालीअ लाइ का बि हिकमत अमली जोड़े न सघी। कोटड़ीअ में अफ़गाननि जी नेकालीअ लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो। गैर कानूनी तौर तरसियल अफ़गाननि समेत ॿियनि परॾेहिनि खे वापसि मोकिलण जो मुतालबो। शहीद जान मोहम्मद महर जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ जामशोरो में हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे मरकज़ी सॾ ते मार्च ऐं धरणो। सहाफ़ियुनि सियासी समाजी धुरियुनि तोड़े क़ौमपरस्त अॻवाननि एहतिजाजी मार्च करे धरणो हयो। कातिलनि जी गिरफ़्तारीअ जो मुतालबो। अॻवाननि जो चवणु आहे त 2 महीननि खां वधीक अरसो गुज़रण बावजूदि सखर पुलिस शहीद जा कातिल गिरफ़्तार करे न सघी आहे। जेसिताईं शहीद जान मोहम्मद महर जा कातिल ऐं सहूलियतकार गिरफ़्तार न थींदा तेसिताईं एहतिजाज जारी रखियो वेंदो। सिंध जी आवाम जेका आहे इदारनि खे ब्लैकमेल पई करे। सिंध जी आवाम जेका आहे इदारनि खे ब्लैकमेल पई करे। असल में जेको महंगा रेशी वजह सां आयासीं। मां कोन ॻाल्हायां, तूं ॻाल्हाइसि। मूंखे ॻाल्हाइण नथो अचे। ऐं थोरो पढ़ियल आहियां। सिंध पब्लिक सर्विस कमीशन ॿुधाए वाए स्पेलिंग ॿुधाए हिनखे। हैदराबाद में सिंध पब्लिक सर्विस कमीशन जी हिमायत में एहतिजाज कंदड़ उम्मीदवार अंग्रेज़ीअ जे अल्फ़ाबेट खां बि अणॼाण। सवाल पुछण ते एहतिजाज कंदड़ हिक ॿिए खे जवाब ॾियण लाइ चवंदा रहिया। कुझु उम्मीदवारनि त एहतिजाज दौरान घटि पढ़ियल हुअण जो बि एतिराफ़ कयो। घोटकीअ जे कचे वारे इलाइक़े में कार इल्ज़ाम हेठि मुड़ुस हथां ज़ाल क़तल। गिबरो थाणे जे हद में ईसा बंगवार पंहिंजी ज़ाल ज़मीरा ख़ातून खे कलाशनकोफ जा बस्ट हणी करे क़तल करे छॾियो। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार ईसा बंगवार पंहिंजी घरवारी ज़मीरा ख़ातून खे कार ऐं इल्ज़ाम में क़तल करण बाद फ़रार थी वियो। पने आकिल में कुकुड़ चोरीअ जी ॻाल्हि तां क़तल थियल औरत जे वारसनि ॾांहुं जवाबदार धुर जो मेड़ मिंथ काफ़िलो पहुतो। मामले जी राजूनीअ लाइ मोहम्मद मूसा मीराणी वारे धुर फ़रियादी धुर शाह मोहम्मद मीराणीअ ॾांहुं मेड़ मिंथ काफ़िलो वठी घर पहुची विया। मुतासिर धुर जो चवणु हो त वॾो ज़ुल्म थियल आहे। कुकुड़ चोरी जी ॻाल्हि तां सोबिया खे क़तल कयो वियो। सलाह करे जवाबु ॾींदासीं। ऐं क्रिकेट वर्ल्ड कप जी अहम दंगल में पाकिस्तान मैच खटण लाइ ॾखिण अफ्रीका खे 271 रन्स जो हदफ़ ॾेई छॾियो। क़ौमी टीम जा 2 ओपनर्स इमामुल हक़ ऐं अब्दुल्ला शफ़ीक अहम मैच में बि को बूटो ॿारे न सघिया। मोहम्मद रिज़वान 31 रन्सूं ठाहे आउट थियो। कप्तान बाबर आज़म ऐं सऊद शकील 50s ठाहे कंहिं हद ताईं टीम खे सहारो ॾिनो। शादाब खान बि 43 रन्सुनि जी इनिंग खेॾी। हदफ़ हासिल करण लाइ ॾखिण अफ्रीका जी बैटिंग जारी। अॼोकी मैच हाराइण जी सूरत में क़ौमी टीम सेमीफाइनल जे डोड़ मां निकिरी वेंदी।